नाज़रीन, हैदराबाद जाई नारी हैवी बाइक हलाए माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे। उन ई हवाले सां रिपोर्ट करियो आहे इरफान अली बुघियो। हूअ पंहिंजी महांगी हैवी बाइक ते जितां बि गुज़रे थी, मथस को बि हैरान नथो थिए। माण्हुनि खे असुल हैरत तॾहिं थिए थी जॾहिं हू चेहरे तां हेलमेट हटाए थी। चवंदा आहिनि त शौक़ जो को मुल्ह ई नाहे। पर हैदराबाद जाई तनवीर ख़ानम पंहिंजो ख्वाब पूरो करे चङनि भलनि छोकरनि खे पुठिते धिके छॾियो आहे। तनवीर ख़ानम सिंध जी उहा पहिरीं छोकिरी आहे जंहिं हैवी बाइक हलाइण में महारत हासिल करण सां गॾु रेस पुॼाइण जी बि सिख्या हासिल करे धूम मचाए छॾी आहे। बाइक राइडिंग हलाइण एॾो आसान कमु न आहे, छोकिरियुनि लाइ बि छोकिरनि लाइ बि, लेकिन मुंहिंजो हिकिड़ो पैशन हो ऐं मां उनखे पूरो कयो। नॉर्मल जेकी छोकिरियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर जा कम ऐं छोकिरी थी करे मतिलबु पढ़ाई में बि एॾी मुश्किलात उन्हनि खे एॾी डिफिकल्टीज़ थींदियूं आहिनि की उन्हनि खे इजाज़त न मिलंदी आहे। लेकिन अलाह जो शुक्र आहे मुंहिंजी फैमिली मूंखे इलाही सपोर्ट कंदी आहे, मुंहिंजा बाबा मूंखे इलाही सपोर्ट कंदा आहिनि ऐं मूंखे इलाही ॾाढी ख़ुशी थींदी आहे की मुंहिंजी फैमिली मूंसां गॾु आहे ऐं मां पंहिंजे ख्वाबनि खे पूरो पई कयां। समाज में मायूब सम्झो वेंदड़ शौक़ पूरो करण लाइ तनवीर ख़ानम तमामु घणी महिनत कई। हाणे ॾिसिजे त असांजो समाज तनवीर ख़ानम जहिड़ियुनि छोकिरियुनि जी हौसला अफ़ज़ाई करे थो या मथनि ताननि जा तीर वसाए थो। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, हैदराबाद।